अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ शाहिद खुशो ॾिसी रहिया आहियो शाहिद खुशो व्लॉग यूट्यूब चैनल। दोस्तों तव्हां पंहिंजा वरी ड्रामो जीअं ॾिसी रहिया आहियो ऐं पंहिंजा ड्रामो हिकदमि ज़बरदस्त हली रहियो आहे। ख़ासि करे जेको आहे चाकर ख़ान जी जेका ॿीहर एंट्री थी आहे, चाकर ख़ान जी एंट्री जेका आहे ज़बरदस्त मोड ते थी आहे। हाणे 2-3 किस्तनि ताईं सुठा सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा पंहिंजा वेरी में। ऐं अचण वारा जेका एपिसोड आहिनि उहे ज़बरदस्त थियण वारा आहिनि, बहितरीनु थियण वारा आहिनि। ऐं उन्हनि खे जेको आहे तव्हां मतिलबु इंजॉय कंदव। 2-3 जेका हाणे एपिसोड अचण वारा आहिनि इन्हनि में चाकर ख़ान जी इहा कहाणी 2-3 किस्तनि में कचे जी हिते माना कचे में पई फिरंदी ईअं नज़र में तव्हांखे इहे सीन ईंदा जंहिंमें चाकर ख़ान पंहिंजी महबूबा कोमल सां गॾु तव्हांखे इन कचे में रुलंदो नज़र ईंदो। सावल वारा बि कचे में रुलंदा नज़र ईंदा, तव्हांखे दिलावर वारा बि ईंदा ऐं अकबर ख़ान बि तव्हांखे इन कचे में रुलंदो नज़र ईंदो। जी हाँ दोस्तों, जेका मां ॻाल्हि करे रहियो आहियां ख़ासि करे पंहिंजा वरी मेगा सोप सीरियल जी, ऐं हली बि ज़बरदस्त रहियो आहे। ईअं न आहे जो पंहिंजा वरी ड्रामो पहिरियों विच में थोरी कहाणी मज़ो छॾाए वई हुई, वरी जेका चाकर ख़ान ड्रामे में इहा एंट्री हई वापसी कई वरी जेका हरकत कई इन में चाकर ख़ान जो ज़बरदस्त रोल वापसी में आयो आहे। ऐं जेको माण्हुनि खे इंतज़ारु हुयो त ड्रामो मज़ो छॾायो आहे, वरी ड्रामो हाणे रोमांस मतिलबु रोमांस बि ॾेखारियो वियो आहे, जहिड़ो बि ज़बरदस्त सीन इहे ॾेखारिया विया आहिनि कि अचण वारे एपिसोडनि में इहे सीन जेका तव्हांखे ॾिसण वटां बि मज़ो बि ॾींदा, टाइम पास बि तव्हांखे भलो थींदो पंहिंजा वरी सोप सीरियल में ऐं ज़बरदस्त थींदो। ऐं अॼु जो वीडियो दोस्तों पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि अपडेट सुठी लॻी त शाहिद खुशो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। मौला तव्हां ख़ुशि रखे, ख़ुशि ऐं आबाद हुजो, खिलंदा मुस्कुराईंदा रहो। अल्लाह हाफ़िज़।